अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला आबदो। हाय नाज़रीन, आऊं आया अली रज़ा मंगी नज़र वचूं था वक्त आइन जी खास खबरुन पे। पाकिस्तान जो नालो FATF जी ग्रे लिस्ट में बरकरार। FATF जो चवण है त पाकिस्तान की कारकर्दगी वाखण जोगी है। पाकिस्तान ग्रे लिस्ट में निकरण के लिए 27 में 26 नुक्तन ते मुकम्मल अमल कयो। रहियल हिक नुक्ते ते पाकिस्तान सुठी अगभराई कई है। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म जे कश्मीरी अगवाणनि सां मुलाक़ात के नाटक करार ॾेई छॾियो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवण है त 2019 जे गैर कानूनी कदमनि खां पोइ भारतीय ख्वाब मिटीअ में मिली चुका आहिनि। 5 अगस्त वारो फ़ैसिलो वापस वठण बाद कश्मीर में हालतूं बहितर थींदियूं। वालारियल कश्मीर ते नरेंद्र मोदी जी APC नाकाम थी वई। भारतीय वज़ीर आज़म जे कश्मीरी अगवाणनि सां मुलाक़ात नतीजा न ॾेई सघी। इहा मुलाक़ात हिकु नाटक हो। नरेंद्र मोदी एतराफ़ कयो त 5 अगस्त वारे कदम ते कश्मीरी अगवाण नाराज़ आहिनि। हुकूमत से गालियों कामयाब थियण इनकम टैक्स घटाइण खां पोइ ऑयल टैंकर्स एसोसिएशन हड़ताल खत्म करे छॾी। मुल्क में पेट्रोल बहरान जो खतरो टरी वियो। ऑयल टैंकर्स एसोसिएशन जे 2 ॾींहनि खां जारी हड़ताल सबबि सॼे मुल्क अंदरि तेल जी सप्लाई बंद थी वई हुई। आज़ाद कश्मीर जो ईंदड़ वज़ीर आज़म पीपल्स पार्टी जो हूंदो। पीपल्स पार्टी ॾुखिये वक़्त में कश्मीरी अवाम सां गॾु बीठल आहे। कश्मीर जे मसइले जो हल कढणो आहे त PP खे वोट ॾियणो पवंदो। हितां जा कश्मीरी इमरान खान जी महांगाई जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। असां नरेंद्र मोदी इमरान खान खे भॼाए कढंदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आज़ाद कश्मीर जे इलाइक़े जलालाबाद में रैली खे ख़िताब। गौसपुर वेझो दुरानी मरथाणे के कचे वारे इलाइक़े में पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। पुलिस पारां खानपुर में अगवा थी वियल अली अहमद बिरोही के बाज़ियाब कराइण जी दावा। कंदकोट पुलिस 6 ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो। अगवा खां बची वियलनि में रिज़वान आरई, मुश्ताक राजपर, अली अहमद, अयाज शेख तीरथ ऐं ज़फ़र सुल्तान शामिल आहिनि।